सॼे दुनिया में जेको सिंध जो नालो रोशन कयो आहे, हिन वक़्तु दुनिया जंहिं पासे वञे पई उन वक़्तु सूफ़ीज़म जी केतिरी ज़रूरत आहे? अॼु असीं सूफ़ी इब्राहिम जे हिन ॾियारे ते आया आहियूं। सूफ़ी इब्राहिम जेको हुयो तसव्वुफ़ तज़किया नफ़्स जे हवाले सां हुन सॼी पंहिंजी ज़िंदगी जेका आहे इबादत ऐं रियाज़त में गुज़ारी। उन करे ही जेको सूफ़ियुनि जो पैगाम आहे उहो पैगाम ई मोहब्बत जो पैगाम आहे, प्यार जो पैगाम आहे, अना खे मारण जो पैगाम आहे। ऐं उन जी अॼु जे दौर में तमामु वॾी अहमियत आहे, छो त अॼु जॾहिं शिदत पसंदी मज़हबी इंतिहा पसंदी घर करे वई आहे, एहसास ऐं जज़्बात ख़तमु थी विया आहिनि, माण्हुनि में वहशत ऐं जुनूनियत काहे पई आहे, त उन दौर में सूफ़ियुनि जी तइलीम जेका आहे उहा वॾे में वॾो हथियार आहे। हिते मोहब्बत, भाईचारे ऐं प्यार जो, जंहिंमें असांजो लतीफ़ सरकार आहे, सचल आहे, शाह इनायत आहे, हमल आहे, रुहल आहे। जेकॾहिं सूफ़ियुनि जे तइलीम ते अमल न कयो वियो त हीअ दुनिया, हीअ धरती दोज़ख बणिजी वेंदी। इन करे असां वटि वाहिद हथियार मोहब्बत जो हथियार आहे, प्यार जो हथियार आहे, इंसानियत जो हथियार आहे, अहिंसा जो हथियार आहे, जंहिंजे ई ज़रिए असीं माण्हुनि में रवादारी, प्यार, अख़लाक़, पाबूह पैदा करे माण्हुनि खे सही राह ते गामज़न करे सघूं था। ऐं इहो ई सूफ़ी इब्राहिम जो पैगाम हो, जंहिंजे करे तव्हां ॾिसो त अॼु फ़क़ीर इब्राहिम जे हिन वर्सीअ ते केतिरा महबूब माण्हू आया आहिनि ऐं हुनखे ख़र जे तहसीन पेश करणु।